नाज़रीन, सिंधड़ी में खुंबे गुम कयल मंज़ूर शर ऐं पप्पू उर्फ मंठार शर जे वारसनि जो संदसि आज़ादी जे लाइ प्रेस क्लब सिंधड़ी अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे आज़ादीअ जो मुतालबो कयो पियो। जी नाज़रीन, रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स मूजिबि 4 ॾींहं अॻु राति देर सां सिंधड़ी थाणे जी हद मां बान मोरी तां मंज़ूर शर ऐं टावर रस्ते तां टावर जे चौकीदार पप्पू शर खे 5 गाॾियुनि में सवार सादा कपड़ा पहिरियल अहलकारनि खुंबे गुम करे छॾियो आहे, जिन जो 4 ॾींहं गुज़रण बावजूद को बि पतो नाहे पइजी सघियो। खुंबे गुम कयल नौजवाननि मंठार उर्फ पप्पू शर ऐं मंज़ूर शर जे वारसनि अल्लाह रखियो शर एजाज़ ऐं ॿियनि प्रेस क्लब सिंधड़ी अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इंतज़ामिया पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त असांजे 2 नौजवाननि खे सादनि कपड़नि में पहिरियल पुलिस अहलकारनि खुंबे गुम करे छॾियो आहे। केतिरी ॻोल्हा बावजूद को पतो नाहे पइजी सघियो। हिननि वधीक चयो त असांजा नौजवान जेकॾहिं ॾोही आहिनि त उन्हनि ते केस दाख़िल करे अदालत में पेश कयो वञे ऐं उन्हनि खे फौरी तौर गिरफ़्तारी ज़ाहिर कई वञे, न त ॿी सूरत में SSP ऑफिस आॾो धरणो हणंदासीं। मंदूर शर ऐं पप्पू शर मंदूर शर ऐं पप्पू शर मंदूर शर ऐं पप्पू शर